साईं तव्हां ॾिसो न बदहाली ऐं माण्हुनि खां जीअण जा हक़ खसिया विया आहिनि। सिंध हुकूमत हिते माण्हुनि सां ॼाणी वाणी ज़ुल्म करे रही आहे। तव्हां झंडोमरी जी ॻाल्हि कंदुसि जो हिन झंडोमरी जो राहूक आहियां, हुते ॼाओ आहियां, पर पूरी सिंध जी हालत तंग आहे। पर तव्हांखे ॿुधायां थो वधि में वधि मेन वॾे ते वॾो इशू आहे 85 स्कूल तालका झंडोमरी जा सिर्फ़ु बंदि पिया आहिनि। हीअ ज़ुल्म जी इंतिहा आहे। ऐं जेके स्कूल आहिनि उहे बि ज़बून हालत में आहिनि, जिन मां चापड़ किरी रहिया आहिनि। ऐं जेके स्कूल हलनि पिया उन में 300 ॿार त हिकिड़ो टीचर माना पढ़ाए रहियो आहे। तव्हांखे आउं कहिड़ी ॻाल्हि करियां सिंध में तव्हां आउं इन्हनि खे चैलेंज थो ॾियां। ऐं मिडल क्लास माण्हू आहियां ऐं पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे चैलेंज पियो ॾियां। तव्हां अचो मूंसां मीडिया जे ज़रिए मुज़ाहिरो करियो, ऐं अगरि मूंखे कंहिं ॻाल्हि में हाराए विया आहियो त आउं पंहिंजो पाण खे जेका तव्हां मूंखे चवंदो उहा सदा ॾींदुसि। जे न त ख़ुदा महिरबानी करे तव्हां इहो MP MNA सीटनि मां हथु कढी, कुर्सियुनि मां हथु कढी जे आवाम जी ख़िदमत नथा करे सघो त घरनि में वञी वेही रहो। सिंध हकूक मार्च जेको आहे सो पूरे सिंध में इन टाइम ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी तरफ़ां ज़ोर शोर सां हली रही आहे। बाक़ी ॿियनि सूबनि में 3 सूबनि में जेको आहे सो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी गवर्नमेंट आहे। हुते जेको आहे सो सिहत कार्ड ॾिनो वियो आहे, हुते एजुकेशन ॾिनो वियो आहे, हुते जा हॉस्पिटल आहिनि उन्हनि खे साफ़ नमूने सां उन्हनि खे सहूलियतूं ॾिनियूं वियूं आहिनि। हिकिड़ो सूबो रहियल हो पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ऐं असां सभिनीनि जी कोशिशि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं जेके बि उज़रा आहिनि सभिनीनि जी कोशिशि इहा आहे त हाणे इहा तब्दीली सिंध में अचणु खपे। सिंध में जेको ॿार 15 साल पहिरीं KG क्लास में उनखे हुअणु खपे आहे, उहो ॿारु तक़रीबन अची 22 सालनि जो थियो आहे, उनखे तालीम न मिलियो। उनजो ज़िम्मेवार केरु आहे? उनजो ज़िम्मेवार पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। हिते असीं हॉस्पिटल में वञूं था, असांखे वैक्सीन नथी मिले, असांखे दवा नथी मिले, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। हाणे इन पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट खे ख़तमु हुअणु खपे। सिंध जे माण्हुनि खे बि जीअण जो हक़ु आहे, सिंध जे माण्हुनि खे बि तालीम जो हक़ु आहे, सिंध जे माण्हुनि खे बि सिहत जो हक़ु आहे। इहा जेको हक़ आहिनि, इहे हक़ूक़ आहिनि, इहे इंशाअल्लाह पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे माण्हुनि खे ॾियारींदी। सिंध बचाओ हम जिस मार्च के लिए निकले हैं, हम अपने जायज़ हकूक़ पर हैं। वो लोग जो वफाक के ख़िलाफ़ निकले हैं पाकिस्तान बचाओ के लिए, उनको थोड़ी सी गैरत आनी चाहिए कि आप अपने घर को तो बचा लें, यहाँ के रोड देख लें, अपने रोड देख लें, और वहाँ के रोड देखकर थोड़ी सी गैरत की गोली 2-4 कैप्सूल लेकर आना अपने लिए। आप अपने लिए थोड़े से गैरत के कैप्सूल खाकर भी आना, 2-4 लेकर भी आना। अपने रोड रास्ते, आप यहाँ के वज़ीर हैं, रोड रास्ते गलियाँ वगैरह देना आपका हक बनता है इस आवाम के लिए। ये वही आवाम है जो मज़लूम आवाम, जिनको इन्होंने तीर के ऊपर जो इन्होंने बेवकूफ़ बनाया है, शहीद रानी के नाम से जो इनको बेवकूफ़ बनाया गया है। जो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वफ़ाक़ के हक़ ॾियण लाइ जो इस्लामाबाद जी तरफ़ मार्च पियो करे, असां बिलावल साहिब के सिर्फ़ु इहो चयूं पिया तव्हां सिंध ते थोरो नज़र कयो। सिंध में जेको आहे कहिड़ो हालत रहे, इस्पतालनि में कहिड़ो हालत आहे। इस्पतालनि जो स्कूल तक़रीबन 70% स्कूल बंदि लॻा पिया।